वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान खे हिक जहिड़ा चैलेंज दरपेश आहिनि। अफ़गानिस्तान में अमन ॿिन्ही मुल्कनि लाइ ज़रूरी आहे। अमरीका जे निकिरण बाद अफ़गानिस्तान में इंतशार ऐं दहशतगर्दी जो ख़तरो आहे। मौजूदा हालतुनि में भारत सां वापार कश्मीरियुनि सां गद्दारी हूंदो। इस्लामाबाद में ताजिक वज़ीर आज़म इमाम अली रहमान जी आमद जे मौक़े ते वज़ीर आज़म इमरान खान परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं काबीना जे ॿियनि वज़ीरनि सां गॾु संदसि आजियां कई। ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में मुआहिदनि ते सहियूं कयूं वयूं। उन मौक़े ते ताजिक वज़ीर आज़म सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म इमरान खान चयो त पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में वापार वॾी अहमियत रखे थो। तालीम ऐं ॿियनि शोबनि में बि ॿिन्ही मुल्कनि विच में ताउन जारी रखियो वेंदो। वज़ीर आज़म इमरान खान वधीक चयो त अमरीका जे निकिरण बाद अफ़गानिस्तान में सियासी इस्तेहकाम चाहियूं था। अफ़गानिस्तान में सियासी इस्तेहकाम न थियो त इंतशार पखिड़िबो, जंहिं बाद दहशतगर्दी वधण जो ख़तरो आहे। वज़ीर आज़म इमरान खान चयो त पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान लाइ अफ़गानिस्तान में अमन ज़रूरी आहे। अफ़गानिस्तान में ॾफेड़ सबबि पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान मुतासिर थियनि था। हुन वधीक चयो त भारत सां लाॻापनि जो दारोमदार कश्मीर मसइले जे हल ते आहे। मौजूदा सूरतहाल में भारत सां वापार कश्मीरियुनि सां गद्दारी हूंदो। भारत कश्मीर में गॾियल क़ौमुनि जे करारदादुनि जी भञकड़ी करे रहियो आहे। भारत जेसीं ताईं 5 अगस्त वारा हिकतरफ़ा क़दम वापसि न वठंदो, तेसीं ताईं लाॻापा बहितर न थींदा।